कंदकोट वेझो ॻोठ अली नवाज़ सबज़ोई में रॉकेट लॉन्चर गोलो फाटण सबबि ज़ख़्मी थियल वधीक ॿ ॼणा फौत। हयाती विञाईंदड़नि जो अंग न वठी वियो। ज़ख़्मी औरत ख़दीजा ऐं राशिद ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो। हिक ज़ख़्मी जो इलाज हलंदड़ मारिजी वियलनि में नौजवान अयाज़ अहमद, नियाज़, मुस्मात, हनीफ़ा, नीगर शहज़ादो, ज़ुबैर, बारिड़ी रुख़साना ऐं कुर्बान बि शामिल। पुलिस ऐं रेंजर्स जो इलाइक़े खे कड़ो जांच जारी। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर कंदकोट वाक़े जो नोटिस वरितो। IG सिंध पुलिस रिफ़त मुख़्तार खां वाक़े जी रिपोर्ट तलब। सिंध के निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी सदारत हेठि ॿोॾि मुतासिरनि जी बहाली बाबति इजलास। निगरान वॾे वज़ीर खे ॿोॾि जी तबाहकारियुनि ऐं बहाली बाबति ब्रीफिंग में ॿुधायो वियो त बरसातुनि सबबि 70% सिंध ॿुॾी वियो हो। 30 ज़िलनि खे आफ़त सेटिल करार ॾिनो वियो। घरनि जे अॾावत ऐं मुतासिर रोडनि जी बहाली कई पई वञे। बरसाति जो पाणी ज़ख़ीरो करण लाइ 11 डेम ठाहिया पिया वञनि। निगरान वॾे वज़ीर पारां लाड़काणे में राइस कैनाल जी बहाली जो हुकुम। लाहौर हाई कोर्ट निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ के 15 अक्टूबर ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। लाहौर हाई कोर्ट में क़ुरान पाक जी तसहीह थियल तर्जुमे बाबति केस जी ॿुधणी। वफ़ाक़ी हुकूमत जो वकील अदालत में पेश। 8 महीननि खां वफ़ाक़ी हुकूमत जी रिपोर्ट नाहे मिली। छा तव्हां हिते घुमण आया आहियो? रिपोर्ट छो न जमा कराई आहे? अव्हां संजीदा हुजो हां त रिपोर्ट जमा कराए छॾियो हां। निगरान वज़ीर आज़म पाण पेश थी पोज़ीशन वाज़े करे जस्टिस सुजात अली ख़ान जा केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स। पाकिस्तानी रुपयो इस्तेकाम ॾांहुं वधण लॻो। अमरीकी डॉलर वधीक सस्तो थी वियो। पाकिस्तानी रुपए जे मुक़ाबले में डॉलर जे मुल्ह में वधीक घटिताई अची वई। इंटरबैंक में अमरीकी डॉलर वधीक ₹1.05 सस्तो थियण बाद ₹288.75 जो थी वियो। ओपन मार्केट में अमरीकी डॉलर ₹1 सस्तो थियण बाद ₹290 जो थी वियो। असांजी चूंड मुहिम मीनारे पाकिस्तान खां शुरू थींदी। नवाज़ शरीफ़ मीनारे पाकिस्तान में जलसे खे ख़िताब कंदो। नवाज़ शरीफ़ ते केतिरा बि केस दाख़िल आहिनि, उहे कूड़ ते ॿधल आहिनि। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जूं मीडिया सां ॻाल्हियूं। अमेरिका जो भारत ते सिख अॻवान हरदीप सिंह नजर जे क़त्ल केस जी जांच लाइ कैनेडा सां सहकार करण ते ज़ोर। अमरीकी परॾेही खाते जो तर्जमान मैथ्यू मिलर चवे थो भारतीय हुकूमत खे कैनेडा सां सहकार करणु घुर्जे। कैनेडा जे वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो जे भारत ते लॻायल इल्ज़ामनि जी मुकमल ऐं मुंसिफ़ाणी जांच थियणु घुर्जे। आलमी दबाव कम करे वियो। भारत ख़ालिस्तान अॻवान हरदीप सिंह जे क़त्ल केस में सहकार करण ते राज़ी। भारतीय परॾेही वज़ीर सुब्रमण्य जे शंकर चवे थो कैनेडा जी हुकूमत हरदीप सिंह नजर जे क़त्ल बाबति शाहिदियूं फ़राहम करे त उन जो जाइज़ो वरितो वेंदो। पाबंदी मणियल तंज़ीम TTP पाकिस्तान ते हमलनि लाइ अफ़गान सरज़मीन इस्तेमालु कंदी आहे। उमीद करियूं था त बूरी अफ़गान हुकूमत पंहिंजो वाइदो पूरो कंदी। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे मुनीर अकरम जो सलामती काउंसिल खे ख़िताब। चवे थो सलामती काउंसिल खे अफ़गानिस्तान सां राॻापा मामूल ते आणण लाइ हिकमत अमली वाज़े करणी पवंदी। फातिमा फरड़ो क़त्ल केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार असद शाह जी घरवारी हिना शाह ऐं फयाज़ शाह खे ख़ैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो। CTD पुलिस पारां ॿिन्ही जवाबदारनि जे 14 ॾींहं जे जिस्मानी रिमांड जी इस्तदा। ओबावड़ो भरिसां पसंदि जो परिणो कंदड़ औरत जे क़त्ल जो इंकिशाफ। ॻोठ आदि बंगलो वासियण औरत सलमा महर जे मुड़ुस जमालुद्दीन महर ऐं पुटु शफ़ीक़ खे ॾहरकी थाणे ते मुबैना कूड़े केस में गिरफ़्तार कराइण बाद औरत जे अॻूणे ॾेर जे पुटनि ऐं ॿियनि घोटा ॾेई क़त्ल करे लाश पाणी में उछलाइण बाद बिना गुसल कफ़न जे दफ़न करे छॾियो। SSP वाक़े जो नोटिस वठी औरत जे गिरफ़्तार मुड़ुस जमाल महर खे आज़ादु करे छॾियो।
गौसपुर वेझो ॻोठ प्यारो जागीराणी में जागीराणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि जो पुराणो तकरार ॿीहर भड़की उथियो। ॿिन्ही धुरियुनि जे हिक ॿिए ते फायरिंग, हिकु ॼणो मारिजी वियो, हिकु ॼणो मरणी। धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो जारी, इलाइक़े में ॾहकाउ। सरहद थाने जे हद में घर में नौजवान जो लाश हथ ॻोठ हासे जा महर में 18 साल नौजवान नौशाद महर जो गोली लगल लाश हथ आयो। इलाइक़े वासियुनि पारां नौजवान के आपघात करण जा चौबोल। ठठे भरसा ब्रांच मोरी वट केबी फीडर वाह में बुॾी वियल नौजवान जो लाश हथ। नौजवान तनवीर सरवाण गुज़रियल ॾींहुं केबी फीडर वाह में बुॾी वियो हो। मक़ामी टोबन संदसि लाश 24 कलाकनि खां पोइ हथ कयो। टंडोलैयार में हेस्को इंजामिया की नाइलियत सबब 11,000 वोल्टेज की तार किरण सबब नौजवान फौत। मदीना कॉलोनी में दर्ज को कम कंदड़ संतोष मेघवाड़ मथा तार किरी पई। इलाइक़े वासियुनि लाश खणा अस्पताल पहुंचायो। सीता रोड खां दादू वेंदड़ कोस्टर प्यारो स्टेशन भरसां कल्टी, 10 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। रूरल हेल्थ सेंटर मुंतकिल। कुंडरी भरसां बस्टान रोड ते पाणी लोडर रिक्शा ऐं स्कूली रिक्शा में टक्कर, 8 ॿारड़ा ज़ख़्मी। तालके अस्पताल मुंतकिल। पुलिस लोडर रिक्शा ड्राइवर बाबर आराई खे हिरासत में वठी छॾियो। गौसपुर में 3 हफ़्ता अॻु मुबैना तौर अगवा थियल मुगवी खे पुलिस बाज़ियाब कराए वरितो। कश्मीर पुलिस दुरानी महर जे कचे वारे इलाइक़े में लोहारनि सां मुबैना मुक़ाबले दौरान शाहिद शेख खे बाज़ियाब करायो। नौजवान शाहिद शेख औरताणी आवाज़ ते हिरकिजी अगवा थियो हुयो। काज़ी अमन में बागड़ी बिरादरी की औरत मुबैना तौर अगवा सीता ज़ाल रूपचंद बागड़ी समेत मुबैना तौर अगवा थी वई। वारसन जो चवण ते सीता शहर में अगवा थी आहे। ॻोल्हा बावजूद संदसि पतो नाहे पइजी सघियो। ॻोल्हा लाइ मदद कई वञे। ऐं ठारू शाह भरसां नाफ़रमान पुट पंहिंजे पीउ ऐं माउ ते तशदुद करे खेनि घरां कढी छॾियो। ॻोठ ॾेठा जे रवासी मोहम्मद हसन चना ॿुधायो त संदसि पुट अब्बास मथस ऐं पंहिंजी माउ ते तशदुद करे गेले गेले घरां कढी छॾियो आहे। दरबेलो पुलिस खे पुट ख़िलाफ़ तां ॾिनी आहे, पर पुलिस अब्बास ऐं संदसि घरवारी ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। नाफ़रमान पुट ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ ॾिनो वञे।